أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكذلك حقت كلمة ربك على الذين كفروا أنهم أصحاب النار الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم ربنا وأدخلهم جنات عدن التي وعدتهم ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم إنك أنت العزيز الحكيم وقهم السيئات ومن تق السيئات يومئذ فقد رحمته وذلك هو الفوز العظيम। ऐं अहिड़े ई तरीक़े सां तुंहिंजे परवरदिगार जो कलिमो साबित थी वियो उन्हनि माण्हुनि जे मथां जिन कुफ़ुर कयो त उहे जहन्नमी आहिनि। ऐं उहे फ़रिश्ता जेके अर्श खे खणी वेठा आहिनि ऐं उहे फ़रिश्ता जेके अर्श जे आसपास आहिनि उहे पंहिंजे परवरदिगार जे हमद सां उन जी पाकी बयानु कनि था ऐं उन अल्लाह ते ईमान आणीनि था ऐं उहे उन्हनि माण्हुनि जे लाइ बख़्शिश जी दुआ कनि था जिन ईमान आंदो। हीअं करे बख़्शिश जी दुआ कनि था, हीअं चवनि था ऐं असांजा परवरदिगार तुंहिंजी रहमत हर शइ खे कुशादा आहे ऐं तुंहिंजो इल्मु हर शइ खे घेरे वेठो आहे। सो उन्हनि माण्हुनि जी बख़्शिश फरमा जिन तौबा कई ऐं तुंहिंजे रस्ते जी पैरवी कई, तुंहिंजे रस्ते ते हलिया। या अल्लाह वक़िहिम सही आज़ाबल जहीम, उन्हनि खे जहन्नम जे अज़ाब खां बचाए। ऐं असांजा परवरदिगार उन्हनि खे अहिड़नि हमेशह जे जन्नतुनि में दाख़िल फरमा जिन जो तव्हां उन्हनि सां वाइदो कयो ऐं उन्हनि जे माउ पीउ ज़ाल ॿारनि मां उहे जेके नेक आहिनि, बेशक अव्हां ई बेशक ऐं अव्हां ऐं सिर्फ़ु अव्हां ई कामिल इक़्तिदार रखण वारा ऐं कामिल हिकमत वारा आहियो। या अल्लाह उन्हनि खे बुराइनि खां बचाए ऐं जंहिंखे हिन ॾींहुं तां बुराई खां बचायो फ़क़द रहिम त तव्हां उन ते रहम कयो ऐं इहा वॾी कामयाबी आहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त पोयां जिन काफ़रनि जो ज़िक्र आयो पोयनि क़ौमुनि जे, त तमामु काफ़रनि जे मथां तुंहिंजे परवरदिगार जी इहा ॻाल्हि साबित थी वई जिन कुफ़ुर कयो त उहे जहन्नमी आहिनि। माना जिन जो मौत अल्लाह पनाह में रखे कुफ़र जी हालत में थिए थो उन्हनि जे बारे में इहा ॻाल्हि तय अल्लाह पाक जे तरफ़ां पहिरीं खां त उहे जहन्नमी आहिनि ऐं हमेशह हमेशह जहन्नमी रहंदा, कॾहिं बि जहन्नम मां कोन निकिरंदा। अॻियां वरी हिते त जहन्नमियुनि जो ज़िक्र हो, क़ुर पाक जो इहो उसलूब आहे त जिते जन्नतियुनि जो ज़िक्र आहे उते जहन्नमियुनि जो बि ज़िक्र आहे, जिते फ़र्माबरदारनि जो आहे उते नाफ़रमाननि जो बि आहे, ताकी यानी तरग़ीब बि थिए ऐं डपु बि थिए। असल मक़सदु अल्लाह रब्बुल आलमीन चाहे थो त बंदा जेको आहे सो यानी कामयाबु थी वञे। तरग़ीब ऐं तरहीब डेॼारणु ऐं शौक़ु ॾियारणु इहो इन लाइ आहे त बंदा उन मां फ़ाइदो वठनि। हाणे अॻियां अल्लाह ताला फरमाए थो त जेके फ़रिश्ता अर्श खे खणी वेठा आहिनि, उलमा लिखियो आहे त 4 फ़रिश्ता आहिनि। आम हालात में 4 फ़रिश्ता आहिनि, क़यामत जे मैदान में 8 फ़रिश्ता हूंदा जेके अर्श खे खणी वेठा हूंदा। वमन हौलहू, ऐं अर्श जे आसपास जेके फ़रिश्ता आहिनि उहे फ़रिश्ता तमामु घणा आहिनि, उन्हनि जो तादादु अल्लाह ई ॼाणे थो। किन माण्हुनि हज़ारनि में उन्हनि जूं सफ़ूं ॿुधायूं आहिनि, पर हक़ीक़ी तादादु उन्हनि जो अल्लाह पाक ई ॼाणे थो। उहे सभु फ़रिश्ता जेके आहिनि उहे पंहिंजे परवरदिगार जी
हमद सां उन जी पाकी बयानु कनि था। सुभान अल्लाह व बिहम्दी पढ़ंदा रहनि था, सुभान अल्लाह व बिहम्दी, ऐं अल्लाह ते ईमान आणीनि था। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरनि था जिन ईमान आंदो ऐं उन्हनि बुराइनि खां तौबा कई ऐं अल्लाह पाक जी रस्ते जी पैरवी कई, माना इताअत इख़्तियार कई, फ़र्मा बरदारी इख़्तियार कई, नाफ़रमा हर क़िस्म जी नाफ़रमानी खां तौबा कई। उन्हनि जे लाइ छा था दुआ घुरनि? चवनि था ए असांजा परवरदिगार, ए उहे परवरदिगार जंहिंजी रहमत हर शइ खे कुशादा आहे, हर शइ खे घेरे वेठी आहे ऐं हर उनजो इल्मु हर शइ खे घेरे वेठो आहे। जॾहिं हर शइ ते उनजी रहमत आहे त पोइ ए जेके ईमान वारा आहिनि उन्हनि ते त बतरीक़े औला थींदी। अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक हर शइ खे ॼाणे थो त उन्हनि जे ईमान खे बि ॼाणे थो त वाक़ई दिलि सां उहो ईमान आणीनि था। त उन्हनि जे लाइ या अल्लाह उन्हनि खे बख़्शिश फरमा ऐं ऐं असांजा परवरदिगार उन्हनि खे अहिड़ियुनि जन्नतुनि में दाख़िल फरमा जिन जे हमेशह जे जन्नतुनि में उन्हनि खे दाख़िल फरमा जिन जो तव्हां उन्हनि सां वाइदो कयो। ऐं न सिर्फ़ु उहे बल्कि उन्हनि जे माउ पीउ, उन्हनि जे ज़ाल, उन्हनि जे ॿारनि मां जेके सलाहियत रखनि था, माना जेके बख़्शिश जी सलाहियत रखनि था, उहे आहिनि ईमान वारा। छो त ईमान जेको आहे उहो जन्नत में दाख़िल थियण जे लाइ ऐं गुनाहनि जे बख़्शिश जे लाइ शर्त आहे। जेकॾहिं ईमान ई न आहे त पोइ त बख़्शिश जो सवाल ई कोन्हे। त बेशक तव्हां ई कामिलुल इक़्तिदार आहियो ऐं कामिल हिकमत वारा आहियो। इहो छाजे लाइ कयो वेंदो? अल्लाह पाक हिननि फ़रिश्तनि खे ॼण त हुकुम कयो आहे त तव्हां मुंहिंजे ईमान वारनि बंदनि जे लाइ दुआऊं घुरो, या इन्हनि जी तबियत ई अहिड़ी आहे फ़रिश्तनि जी जो इहे ईमान वारनि जे लाइ दुआ घुरनि था। ऐं अल्लाह ताला हिन जो ज़िक्र फ़रमायो या अल्लाह ताला हुनखे हुकुम कयो आहे त माना अल्लाह पाक वटि इन्हनि ईमान वारनि बंदनि जी जाइ वॾी इज़त आहे ऐं अल्लाह ताला ई हिननि खे इन कम ते लॻायो आहे। माना अल्लाह पाक चाहे पियो हिननि सां इहा भलाई करणु, ऐं इहा जन्नतुनि सां इहा भलाई छाजे लाइ कई वेंदी? ताकी हिननि जी जेका नेमत आहे उहा कामिल थी वञे। ऐं या मारिफुल क़ुरान जे अंदरि तफ़सीर मज़हरी जे हवाले सां लिखियो अथनि त हज़रत सईद इब्न जुबैर रज़ी अल्लाह ताला रहमतुल्लाह अलैह जेके हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला जा शागिर्द आहिनि, फ़रमाए त जन्नती जेॾीमहिल पंहिंजे जन्नत में पहुचंदो त ओॾी महिल पंहिंजे माउ पीउ खे, पंहिंजे ज़ाल ॿारनि खे, भाउरनि भेणनि खे कोन ॾिसंदो त हू चवंदो त हिते मुंहिंजा जेको आहिनि कोन, माउ पीउ कोन्हनि, ज़ाल ॿार कोन्हनि, त हू चवंदा त उहे जन्नत में त दाख़िल थिया आहिनि, मुसलमान त हुआ पर उहे हेठे दर्जे जा आहिनि, उन्हनि जा आमाल उन दर्जे जा कोन हुआ जंहिं दर्जे जा तुंहिंजा आमाल हुआ, इन करे हू हिते कोन था अची सघनि। त हू चवंदो त आउं जेके आमाल कंदो हुउसि उहो सिर्फ़ु पंहिंजे लाइ कोन कंदो हुउसि, उहो त पंहिंजे सभिनी जे लाइ कंदो हुउसि, पंहिंजे सभिनी रिश्तेदारनि जे लाइ, ज़ाल ॿारनि जे लाइ, सभिनी जे लाइ कंदो हुउसि। त पोइ अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां उन्हनि खे बि, हालांकि उन्हनि जो दर्जो तमामु हेठि हूंदो हिन खां, पोइ अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां उन्हनि खे उन जे दर्जे ताईं पहुचाए छॾियो। त अॻियां ॿी दुआ इहा था कनि त या अल्लाह इन्हनि माण्हुनि खे बुराइनि खां बचाए। हाणे बुराइनि मां मुराद छा आहे? या त बुराइनि मां मुराद गुनाह आहिनि, त हिते गुनाहनि खां उहे बची वञनि दुनिया में, या ॿियो मतिलबु इहो आहे त बुराइनि मां मुराद आहे तकलीफ़ूं, माना हिकिड़ी त तकलीफ़ थी त या अल्लाह हिननि खे जहन्नम खां बचाए, ॿियो जन्नत नसीब फरमा। उन खां अलावा ॿियूं जेके महशर जे मैदान जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खां बि हिननि खे बचाए, जेके गुनाहनि जो नतीजो आहिनि, या अल्लाह हिननि खे बचाए। जंहिं माण्हूअ खे तव्हां इन ॾींहुं गुनाहनि खां बचायो या इन ॾींहुं हुनजे गुनाहनि जे नतीजे खां बचाए छॾियो, फ़क़द रहिम त बेशक पोइ तव्हां उन मथां रहम कयो आहे ऐं तव्हां इहा जेका आहे इहा वॾी कामयाबी आहे, माना जन्नत में दाख़िल थी वञणु, जहन्नम खां बची वञणु ऐं क़यामत जे मैदान में आख़िरत जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खां बि इंसानु बची वञे, इहा वॾी कामयाबी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इहा कामयाबी असां सभिनी खे नसीब फ़रमाए। आफ़ियत सां दुआ करो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन।